ऐं चईंदुसि त हिनखे तव्हां वरी डिजिटाइज़ कयो, हुनखे हार्ड डिस्क में ॾियो, की वरी जेको आहे टेराबाइट हार्ड डिस्क में जमा कयो। यकीन कुझु दोस्तनि वटि इहे सहूलियत हूंदियूं, बाक़ी हेॾो खज़ीनो आहे। साईं वटि शायदि 6000 चालीह साहब 6000 खां मथे सॉन्ग्स आहिनि अहिड़े क़िस्म जा पिया आहिनि, त वरी कलेक्शन आहे, उनखे महफ़ूज़ करण जी ज़रूरत आहे। ऐं यकीन हसन साहब वटि वॾो खज़ीनो आहे जेको लिकाई वेठो आहे, त आउं हुनखे गुज़ारिश कंदुसि त हिन शयुनि जी हिफ़ाज़त लाइ अहिड़ो वायर मीडिया अहिड़ो को माहौल ठाहिजे, एसोसिएशन जे थ्रू डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन में ज़ाती तौर ते आउं ख़ुदि इनमें चाहियां थो त हिनखे डिजिटाइज़ करे के अहिड़े माहौल में कराए जीअं लाइब्रेरी बनी आहे, म्यूज़िक लाइब्रेरी असांजी आहे, त उन लाइ वसीला जेके आहिनि असां ॾियण लाइ तयारु आहियूं उनखे दोस्तनि खे। छाकाणि हीउ शौक़ु आहे हिकिड़ो जेके कुझु माण्हू सम्झनि था, वेठे वेठे असांजे दोस्त थी बेख़ुद थी करे नचणु शुरू कयो, लेकिन उहा कैफ़ियत जेका हुनजे मथां तारीफ़ असांजे तारीफ़ असां थोरो पाण खे काबू करे आयासीं। त इंसान आहे, इंसान जा जेके जज़्बात उहे आम इंसान वांगुरु हूंदा, उहे मलाल बि वठंदा आहिनि, ख़ुशि बि थींदा आहिनि। इहे सभु कैफ़ियत इंसान जे मथां तारीफ़ थी, जॾहिं माहौल ठहे थो पियो, हीउ माहौल ठहियो आहे, माहौल ठाहिण वारनि खे जेके जश्न लड़नि था, ख़ासि करे दोस्त जेके असांजे साईं जुमन साहब आहिनि, साईं हसन साहब आहे, साईं जामियो साहब आहे, मुस्तफ़ा साहब आहे, साईं शाह साहब आहियो, साईं डायरी साहब आहे, खोड़ सारा नाला जेके आहिनि मौजूदु, पर जेके न वठी सघुसि माफ़ी ॾींदा। सभु बाज़ोक माण्हू आहिनि, सभु यकीन उनजी जेके कलेक्शन आहे, ऐं चाहींदुसि उन कलेक्शन जी हिफ़ाज़त थियणु घुरिजे। सो मुंहिंजो बिल्कुलु भरपूर सहकार आहे। सालियानो शो कयो, मेन कयो, बाक़ी जेके बैनर आहिनि न, बैनर खे अपडेट करण जी ज़रूरत। मुंहिंजो कमेंट इहो आहे, बिल्कुलु इहा जेका संगीत सम्मेलन जेको ठाहियो वियो आहे, इहो कंहिं दोस्तनि खे को ख़ासि वारनि ठाहियो, पोइ खणी तव्हां डिस्प्ले कयो था, हिकिड़ो माहौल ठाहियो था पिया, सागड़ जे हवाले सां माहौल ठाहियो। सागड़ में ज़ौक़ वेठा आहिनि, खोड़ सारा माण्हू वेठा आहिनि, मीरपुर बठोरे खां बि साईं आहियो, सिजावल खां साईं आहिनि, छटे खां साईं आहिनि, काफ़ी जॻह खां अचनि था पिया, पर सागड़ में बिल्कुलु ठीकु ठाक को कलेक्शन यूनिट आहे। सागड़ में बाज़ोक माण्हुनि जी मेड़ आहे, त उन्हनि जी पंहिंजी आइडेंटिटी हुअणु घुरिजे। जॾहिं सागड़ में असांखे हूंदो, सागड़ जा असांखे बैनर नज़र अचनि, त उमेद आहे ईंदड़ ॿिए करे इहो थींदो ऐं असां तव्हां सां गॾु हूंदासीं इनशाला। ऐं यादि ज़िंदा सोबत बाक़ी वारी ॻाल्हि आहे, इनशाला वरी मिलंदासीं। बाक़ी जो छा तव्हां खां अहिड़ो सुठो प्रोग्राम थी त दिलि बि कोन थी थिए, महिमान आया विया त जे करे उन्हनि खे अटेंड करिणो बि आहे। सो उमेद ईंदड़ प्रोग्राम जेके थींदा वधीक उनमें सुठा थींदा ऐं उनमें तव्हां सां गॾु आख़िर में जोड़ मिलायो। तव्हां सभिनी जी महिरबानी, तव्हां प्रोग्राम कंटिन्यू